हालाणी भरिसां ॻोठु खांतो मैसर में हिकु नेक मर्द जे तावन सां ई PPHI हालाणी जे MS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सहतो जे सहकार सां बरसात मुतासिरनि लाइ हिकु ॾींहं वारी मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़ नाले वारा डॉक्टर मोहम्मद ईसा मेमण, मैडम डॉक्टर सीमा सोलंकी, मुबीन सहतो शिरकत करे, जंहिं मलेरिया, टाइफाइड, हेपाटाइटिस B, C, गैस्ट्रो, उल्टी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे टेस्टूं करे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आसपास जे सवे बरसात मुतासिरनि जे मरीज़नि खे चकासे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं। हिन कैंप जी निगरानी ज़ाहिर सहतो, इक़बाल गाढ़ी, अज़हर मैसर करे रहिया हुआ। उन मौक़े ते MS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सहतो चयो त बरसात सबबि माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि, जंहिं लाइ असां मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु करे इन्हनि खे मुफ़्त दवाऊं ॾेई रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।